नाज़रीन असां मौजूद आहियूं ॻोठ दोदो फ़क़ीर आराधन में, जिथे लाई स्टाक खाते लापरवाही सबबु ॻोठाणनि जो माल ग़लति इंजेक्शन लॻण सबबु मरी रहियो आहे। असां सां गॾु ॻोठाणा मौजूद आहिनि। अचो सां ॻाल्हायूं संदन छा चवणु आहे। दवाऊं ही छोकिरो मुंहिंजो वठी आयो, उहा दवा ही सुई मूंखे हथ में आहे, जीअं सुई आऊं हणंदो हुयुसि तीअं ॿकरियूं काबू थींदियूं। एक्सपायर दवा सरकारी इहे दवाऊं आहिनि, उहे जेके वठी उन पैसा 1300 रुपया वरिता आहिनि दवा जा वठी करे उन खां पोइ हिननि जो वैक्सीन कंदा विया त इहे सिर्फ़ु 4 परूं निकिता आहिनि, 60-65 ॿकरीअ मञो, प्लस में जेको माल आहे टोटल मरियो 4-5 कुठियूं पियूं आहिनि, 4-5 राति कुठियूं अथऊं, तक़रीबन 19-20 परूं कुही चुका अथऊं कल्ह खां पोइ। ते लिखियो पिया गवर्नमेंट ऑफ सिंध नॉट फॉर सेल। ऐं जॾहिं ही प्राइवेट दवाऊं आहिनि त पोइ हिनखे ही सरकारी दवाऊं आहिनि, हिन खे प्राइवेट ॾिनियूं कया आहिनि ऐं हीअ असांजा माल मारे चुको आहे। असांजो तक़रीबन 20-25 परूं हिन महिल मरी चुका आहिनि। नाज़रीन तव्हां ॻोठाणनि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं। हुननि जो चवणु आहे त जेके सरकारी दवाऊं असांखे पैसनि में बसि ॾिनियूं वियूं आहिनि, उहो असां माल खे हयूं ऐं उनखां पोइ असांजो माल मरणु शुरू थियो आहे। असां अला अख़्तियारनि खे अपील था कयूं त नोटिस वठी असां सां इंसाफ़ कयो वञे। कैमरामैन अमजद सातो सां गॾु अब्दुल सत्तार सातो, सिंध TV न्यूज़, नारो।